अदा हीअ 27वीं तरमीम जेका ताज़ो पाकिस्तान जे पार्लियामेंट यानी सेनेट ऐं पाकिस्तान क़ौमी असेंबली गॾिजी सजी 1973 जे आइन में 27वीं तरमीम कई आहे। 27वीं जेकी अमेंडमेंट आहे, तरमीम आहे, हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त 1973 जे आइन जो बुनियाद हुन जा बख़्शाई इन तरमीम उॾेड़े छॾिया आहिनि। दुनिया जे जमहूरी मुल्कनि में ईअं न थींदो आहे त उते सॾ आहिनि बि पाण खे जमहूरी पार्लियामेंट्री सॾ आहिनि, पर उन्हनि जे ख़मीर में उन्हनि में उते हिकिड़ी आमरियत लिकियल हुजे। वरी इन जो जेको उहो जुडिशरी ते आहे त पाकिस्तान जी सभ खां वॾी आला अदालत जंहिंखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे नाले सां चयो वञे थो, सॾियो वञे थो, त सुप्रीम कोर्ट खे बि हाणे नई कोर्ट जेकी फेडरल अदालत जे नाले सां जोड़ी वई आहे, उहा ठाहे करे सुप्रीम कोर्ट जे इख़्तियारात खे बि बिल्कुलु उहो ख़तमु कयो वियो आहे। हाणे सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न बल्कि उन फेडरल कोर्ट जो फ़ैसिलो हलंदो। ऐं अञा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अञा आहे त इन तहत जेकी प्रेसिडेंट आहे या उन जे बिहाफ ते जेकी मुल्क जे अंदरि कारवहिंवार थींदो त उन माण्हुनि जे ख़िलाफ़ बि कोर्टूं का सज़ा तजवीज़ न करे सघंदियूं। ऐं अञा बि हिकिड़ी तरमीम जेका अचे पई, जंहिंजो तस्करो हींअर मीडिया में मौजूदु आहे, हले पियो, उहा इहा आहे त मुल्क जे अंदरि 4 सूबनि खां वधीक अञा ॿिया सूबा बि ठाहियो, जंहिंमें सिंध बि उन लिस्ट में शामिल आहे, त उन में कम से कम 2 या 3 सूबा ठाहिया वञनि त उन हिसाब सां उहे जेके अकाइयूं आहिनि, उहे जेके यूनिट आहिनि, उहे बुनियादी जेके पंहिंजो वजूद 47 खां अॻु में बि मुल्क जो रखंदड़ हितां जा सूबा आहिनि, उन्हनि जे लाइ वॾो हिकिड़ो थ्रेटिंग ऐं एक्साइटिंग काज़ आहे, जंहिंजे करे हींअर अफ़रा तफ़री मौजूदु आहे त भई इहा तरमीम ग़लति थी आहे। इन जे करे पाकिस्तान जो अवाम उहो घणे भाङे इन खां पंहिंजे नफ़रत जो इज़हार थो करे ऐं डिमांड थो करे त इन खे ख़तमु करे 73 जे आइन खे हक़ीक़ी सूरत में बहाल कयो वञे। ऐं हींअर जेका इन्हनि पार्लियामेंट मंज़ूर कई आहे, जेका आवाम जे ख़िलाफ़ आहे, उन करे असां एहतिजाज था कयूं त इन तरमीम खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में मुल्क में अफ़रा तफ़री रहंदी, इन तरमीम खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में मुल्क में अफ़रा तफ़री रहंदी ऐं माण्हू बेचैन आहिनि जीअं, ऐं ॿियो जीअं सूबनि खे टोड़ियो वेंदो। उन करे असां सख़्तु एहतिजाज था कयूं ऐं कारो ॾींहुं था मल्हायूं त अहिड़ी तरमीम ख़तमु कई वञे जेका हिन मुल्क जे माण्हुनि जे ख़िलाफ़ हुजे, के माण्हुनि जे ख़िलाफ़। असांजा वॾड़ा हिन पाकिस्तान में जेको शामिल थिया हुया, इन लाइ चया हुया त घण क़ौमी मुल्क आहे ऐं हिन में क़ौमुनि जा जेकॾहिं तव्हां हक़ खसींदव त पोइ त मुल्क हली कोन सघंदो। हीउ आइन जेको 73 जो आइन आहे, भुट्टे साहब हीउ आइन ॾिनो, जहिड़ो तहिड़ो असां न चाहींदे बि हिन आइन खे तस्लीम कयोसीं त बाबा ठीकु आहे, जेकॾहिं गॾिजी हलणो ई आहे। उन में 27 तरमीमूं थी चुकियूं आहिनि। माना ही पंहिंजे मुफ़ादल आहे आइन, त पोइ त आइन रहियो ई कोन्हे, पोइ त ही 26 ऐं 27 तरमीम जेका आहे हिन जी मुखालफ़त था कयूं। ऐं जेको 28 तरमीम जो ॿुधूं पिया, चोॿोल हले पियो त 28 तरमीम हिन खे सूबनि खे टोड़ींदा। इहो त सूबा न पर मुल्क टुटंदो सम्झो। तव्हां सूबनि खे नथा टोड़ियो सम्झी सघो, तव्हां मुल्क टोड़ियो था। अॻु में बि ऐं उन में मुल्क टोड़ण में हिन सां भाङे भाई वारा आहे पीपुल्स पार्टी ऐं नून लीग। हे मुल्क टोड़नि पाण पिया, आइन टोड़नि पाण पिया, गद्दारी जा लक़ब वरी ॿियनि खे पिया ॾियनि। त असां हिन जी मुखालफ़त था कयूं। इहो असांखे 26 ऐं 27 तरमीम असांखे मंज़ूर न आहे।